अल्लाह जे महबूब नबिन जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि एक शख्स आयो। अर्ज़ कयई त या रसूल अल्लाह दीन शाहे। अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो भलो अख़लाक इहो दीन आहे। वरी साॻे साॻो सवाल कयो या रसूल अल्लाह दीन शाहे। फरमायो भलो इख़लाक इहो दीन आहे। टे बारी सवाल कयई साहिल। चौथी बारी अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो खोले ॿुधायई दीन इहो आहे तोखे कावड़ न अचे। सुभान अल्लाह। भलो इख़लाक ऐं भलो इख़लाक जेको आहे इहो दीन आहे ऐं उन में इख़लाक उन में हूंदो जंहिंमें बुर्दबारी हुजे। ऐं इहे शयूं तॾहिं नसीब थींदियूं जॾहिं माण्हू मोहम्मद आले मोहम्मद ते घणी सलवात पढ़ंदो। जो मुंहिंजे इमाम जाफ़र सादिक अलैहिस्सलातु वस्सलाम जो फ़रमान आहे त घणी सलवात पढ़ण सां दीन मज़बूत थींदो आहे।